जी नाज़रीन, अवां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं त ॾखण यूनियन काउंसिल खे टाउन कमेटीअ जो दर्जो ॾियारण लाइ सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज खान दुरानीअ जूं कोशिशूं जारी आहिनि। ॾखण टाउन कमेटी थियण जा चिटा इम्कान बि साम्हूं अची विया आहिनि। तालके गड़ियासीं जे MPA तौरु आगा सिराज खान दुरानीअ जी ज़ाती दिलचस्पी ऐं कयल वाइदे मुताबिक़ ॾखण यूनियन काउंसिल खे टाउन कमेटीअ जो दर्जो ॾियण लाइ कमिश्नर लाड़काणो डिवीज़न ऐं डिप्टी कमिश्नर शिकारपुर रीजनल डायरेक्टर मकानी खातो लाड़काणो खे ज़रूरी घुर्जूं पूरियूं करे दस्तावेज़ जमा कराइण जो लोकल गवर्नमेंट खाते पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहिड़े नोटिफिकेशन जारी थियण बैदि ॾखण शहर वासियुनि में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। उन मौक़े ते राब्तो करण ते सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज खान दुरानी सिंध अजरक न्यूज़ खे ॿुधायो त ॾखण शहर खे टाउन जो दर्जो ॾियण लाइ मुंहिंजी कोशिश जारी आहे। ॾखण शहर खे टाउन जो दर्जो ॾियण वारो कमु आख़िरी मरहले में पहुतो आहे। तमामु जल्द ॾखण शहर खे टाउन जो दर्जो मिली वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।